बुश्रा लिलमुमिनीन الذين يقيمون الصلاة ويؤتون الزكاة وهم بالآخرة هم يوقنون إن الذين لا يؤمنون بالآخرة زينا لهم أعمالهم فهم يعمهون أولئك الذين لهم سوء العذاب وهم في الآخرة هم الأخسرون وإنك لتلقى القرآن من لدن حكيم عليم إذ قال موسى لأهله إني آنست نارا سآتيكم منها بخبر أو آتيكم بشهاب قبس لعلكم تصطلون فلما جاءها نودي أن بورك من في النار ومن حولها وسبحان الله رب العالمين يا موسى إنه أنا الله العزيز الحكيم وألق عصاك فلما رآها تهتز كأنها جان ولا مدبرا ولم يعقب يا موسى لا تخف إني لا يخاف لدي المرسلون إلا من ظلم ثم بدل حسنا بعد سوء فإني غفور رحيم وأدخل يدك في جيبك تخرج بيضاء من غير سوء في 9 آيات إلى فرعون وقومه إنهم كانوا قوما فاسقين فلما جاءتهم آياتنا مبصرة قالوا هذا سحر مبين وجحدوا بها واستيقنتها أنفسهم ظلما وعلوا فانظر كيف كان عاقبة المفسدين صدق الله العظيم إن الله وملائكته يصلون على النبي يا أيها الذين آمنوا صلوا عليه وسلموا تسليما صلاة شريف سببا اللهم صل على محمد وعلى آل محمد كما صليت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد اللهم بارك على محمد وعلى آل محمد كما باركت على إبراهيم وعلى آل إبراهيم إنك حميد مجيد मुआज़िज़ मुसलमानान गिरामी हे जेको अवां ऐं असां हिन मौक़े ते अचे गॾु थिया आहियूं अल्लाह ताला जे घर जे तामीर जी मुनासिबत ऐं क़ुरान शरीफ़ जे तालीम जे लाइ का जाए जगह आस्तानो जुड़ंदो इन्हें इंतजार इन्हें एहतमाम इन्हें कोशिश में तव्हां असां गॾु थिया आहियूं अल्लाह ताला शाल अवां ऐं असांजी इहा कोशिश क़बूल फरमाए जो रब ताला तो फरमाए तो वमन अरादल आखिरत वसअ लहा सायहा फउलाइक कान सायुहुम मशकूरा जेको माण्हू आखिरत जो इरादो करे उन्हें जे लाइ कोशिश करे अल्लाह तो फरमाए त इन जी कोशिश असां क़बूल कंदा आहियूं चवंदा आहियूं त शुक्रियो तुंहिंजी कोशिश असांखे क़बूल आहे सो अज़ीज़ो तव्हां असां बि इन कोशिश में गॾु थिया आहियूं अल्लाह शाला असांजी कोशिश क़बूल फरमाए छो त रब ताला वटि जॾहिं क़बूलियत ईंदी आहे त तव्हां हिकिड़ी असांजे ॿोलीअ जी चवणी आहे सिंधीअ जी उहा यादि हुजणु खपे उहा इहा आहे त अॻे त पाव न त मणनि खे बि मोट हज़रत इब्राहिम अलैहिस्सलाम उम्मत मुस्लिमह जे तौहीद ते मज़बूत बीहण जे लाइ वॾा जतन कया मुशरिक कौम खे वॾनि दलीलनि ऐं हुज्जतुनि सां ऐं ॿियनि अखरनि में चऊं त पंहिंजी जान ते बाज़ी खेॾी ऐं हुन तौहीद जो पैगाम आम कयो नेठ तौहीद जे दुश्मनन इब्राहिम अलैहिस्सलाम सां एतरी जंग सोड़ी कई जो
विढ़ण मारण में न पुॼी सघिया। आख़िर में हिकिड़ो हीलो सुझिन, चयूं त हर्रिक़ूहु वंसुरू आलिहतकुम, हे इब्राहिम तव्हांजे बुतनि जी मुखालफ़त थो करे, तंहिंजे करे तव्हां इब्राहिम खे बाहि में साड़ियो ऐं पंहिंजनि महबूदनि जी मदद कयो। हे था चवनि त इब्राहिम अलैहिस्सलाम खे बाहि में साड़े पंहिंजे महबूदनि जी मदद कयो। इब्राहिम अलैहिस्सलाम थो चवे त अल्लाह तव्हां सभिनी खे ॿोड़े पंहिंजे दीन जी मदद पाण कंदो। वॾो फ़र्क़ु आहे। इते बि जेकॾहिं को न सम्झे त पोइ हाणे पंहिंजे वक़्त खे चवे। अबा हींअर जो कंहिंखे चइजे त अबा हे तोखे ॾिसण में अचे थो, अखियूं बि सलामत हुजनि से, चवे छा काथे बाहि लटो अछे रंग जो, यार न हींअर रोशनी कान्हे, मूंखे सम्झ में नथो अचे, पोइ हिनखे अंधो चवंदव या सॼो चवंदव? सिधी ॻाल्हि। अहिड़े सिज में रोज़ रोशन में जिथे किविल जो पेर बि नज़र पियो अचे, उते जो हिकिड़े माण्हू खे उठ नज़र न अचे, पोइ अंधो चइबोसि। त इब्राहिम अलैहिस्सलाम, इन इब्राहिम कान उम्मह, रब थो फरमाए त अकेलो इब्राहिम उम्मत हुयो। हालांकि अकेलो आहे, हिकिड़ो बि माण्हू पोयों कोन्हे जेको लठ खणी हलेसि। ऐं होॾो पूरी क़ौम मुशरिक, नंढेरा वॾेरा, ताक़तवर अमीर ग़रीब फ़क़ीर मिट माइट वेंदे इब्राहिम अलैहिस्सलाम जो अबो बि मुखालिफ़, हेॾो हिकिड़ो माण्हू। पर अक़ीदो इहो हुयुसि, इन सलाती व नुसुकी व महयाय व ममाती लिल्लाहि रब्बिल आलमीन। मुंहिंजी निमाज़, मुंहिंजी ख़ैरात, मुंहिंजी कुर्बानी, मुंहिंजी ज़कात, मुंहिंजी बदनी, मुंहिंजी माली इबादत, मुंहिंजी हयाती, मुंहिंजी मौत, लिल्लाहि रब्बिल आलमीन, सब अल्लाह रब्बुल आलमीन जे लाइ। मुंहिंजो जीअण बि अल्लाह खां, त मरण बि अल्लाह खां, मुंहिंजी हर इबादत सजदो बि अल्लाह खां, त ख़ैरात बि अल्लाह जे लाइ, ॿिए खे मां मञा ई कोन। छो त हो माण्हू घणनि खे मञीदा। को हे कुतुब तारो ॾिठो अथव राति जो, जेको हिन उत्तर पासे ॾों वॾो तारो चिमकंदो आहे, हिनखे कुतुब तारो चवंदा आहिनि। हिकिड़ा इन जा पूजारी हूंदा हुआ। राति चंड हुयो, चंड जी ॻाल्हि आई आहे, हिकिड़ी ॻाल्हि यादि आई आहे त करे चई छॾियां। हिन चंड जे इब्तिदा तारीख़ में थोरो शक हुयो। रमज़ान मुबारक जे 29 ते जेको ऐलान थियो, हालांकि असांखे केतिरनि चङनि माण्हुनि बि चयो त असां चंड ॾिठो आहे, तंहिंजे करे उन्हनि चवण जे करे असां शरई तौर ते जवाबदार न आहियूं। बाक़ी पंहिंजी दिलि जे करार जे लाइ जेको राति चंड नज़र आयो, इहो 15 जो हुजणु खपे हा, पर हक़ीक़त इहा आहे त 15 जो कोन हो, राति 14 जो चंड हो। इन जो मतिलबु आहे त जुमे जी ईद ही, ख़मीस जी न ही, वधीक इल्मु अल्लाह खे, पर ज़ाहिरी असबाब ॾिसी ईअं थो लॻे। तंहिंजे करे जे एहतियात में हिकिड़ो रोज़ो रखी छॾिजे त भलो थींदो इंशाअल्लाह। जे फर्ज़ रहियल हूंदो त बि ठीकु, ऐं जे न हूंदो त नफ़िल रोज़ो आहे, सवाब थींदो, गुनाह में न वेंदासीं। एतिरी ॻाल्हि थोरी आहे, ज़हन में रखिजो। या ईअं विच में जो ॻाल्हि चंड जी निकिती त मां तव्हांखे चई छॾियां बसि। त हिकिड़ा चंड जा पूजारी हूंदा ऐं ॿिया वरी सिज जा पूजारी हूंदा। इब्राहिम अलैहिस्सलाम खे पासो ॾियणो त ॾे हवाल, तो बि को अलाह वरितो आहे कोन। जे बाज़ार में लटा वठ बि आहे न, हो पंहिंजो महबूद ईअं वठंदा हुआ, जंहिंखे जेको वणे। कुतुब तारो हो वॾो। भाई हमरा शायद मोबाइल सां हरकत वरकत थो करे, तंहिंजे करे हिनखे पुट हरकत न कर, हा पंहिंजी हथी कर। त इब्राहिम अलैहिस्सलाम राति जो कुतुब तारो ॾिठो, चईं हे वॾो थो चिमके, इन खे मां पंहिंजो अलाह कोठियांसि थो, महबूद इन खे थो कयां। वरी आधी राति खां पोइ जो उहो तारो लही वियो, चईं हे त लही वियो, हाणे मां कंहिंखे ॻोल्हियां। वरी जॾहिं चंड उभरियो 14 जो, चईं हे ॾाढो चिमके थो, वॾो चंड आहे, तंहिंजे करे इन खे था पंहिंजो महबूद बणायूं।
वरी साईं उहा असुर जो गुम थी वियो चई त हाणे कंहिंखे मञूं वरी जो सिज उभरियो चई सभिनी खां वॾो आहे अलाह हिन खे था मञूं शाम जो थी त सिज बि लही वियो चई यार जंहिंजे पोयूं था पऊं त उहो लभे ई नथो पोइ हाणे असां अलाह अलाह कंहिंखे कयूं इन्नी वजहतु वजहिय लिल्लज़ी फतर अस्समावाति वल अर्ज़ हनीफ़न वमा अना मिनल मुशरिकीन मां सभिनी खे छॾे मुंहुं उन ॾे थो कयां जंहिंजी बादशाही जो सिज काथों लहंदो ई न आहे अलाह रब्बुल आलमीन खे पंहिंजो इलाह कयो चई सभिनी खे जवाब इब्राहिम अलैहिस्सलाम जे इन तौहीद जे दावत ते मुशरिकन खे एतिरी चिड़ लगी मुक़ाबले में बिहारायूं वरी इब्राहिम अलैहिस्सलाम छा कयो हिननि जो बुत खानो ठहियल हो वॾो अबा वॾो आखाड़ो ठहियल हुन में बुत पियल घुमी फिरी मेला मलाखड़ा करे पोइ मोटी वरी बुत जो सजदो कयूं घर हलिया वेंदा इब्राहिम अलैहिस्सलाम चवनि त हिकिड़े ॾींहुं मां तव्हांजे हिन आखाड़े खे ॾिसंदुसि हिकिड़े ॾींहुं विया मेले ते इब्राहिम अलैहिस्सलाम जो पियो त कुहाड़ो खणी सभिनी बुतनि खे भञी ढेर करे वॾे बुत वॾो वॾो हिकिड़ो उनजे कुल्हे ते कुहाड़ो रखी उनखे कुझु न चई हले वियो घर दर ॾेई हे जो मोटी अची हलो त हली पूजा कयूं अचे जो दर खोलिन त ॾिसनि त बुत हिकिड़ो बि सलामत कोन्हे सभु ढेर कंहिंजी टंग कंहिंजी बांह कंहिंजी चेल कंहिंजी मुंडी सभु ऊंधा पिया आहिनि रुगो चङे मुड़ुस जे कुल्हे ते कुहाड़ो पियो आहे इब्राहिम अलैहिस्सलाम हक़ीक़त में इहो जेको कमु करे आयो इहो बि सबक़ु ॾेई आयो अचे ॾिसी चई यार हे केरु जुठ करे वियो असांजे माबूदनि सां चई हिकिड़ो इब्राहिम चवंदा आहिनि उहो हिननि जी मुखालफ़त कंदो आहे जे वठी चोसि इब्राहिम अलैहिस्सलाम खे वठी आया इब्राहिम अंत फअलत हाज़ा बिआलिहतिना या इब्राहिम तो असांजे माबूदनि सां इहा जुठ तो कई आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम जो मंज़र ॾिठो न बात हे वॾो इहो बीठो आहे हिकिड़ो उनजे कुल्हे ते कुहाड़ो पियो आहे चई बल फअलहु कबीरुहुम हाज़ा इन कानू यंत फसलू में इन कानू यंत कोन अदा हे कुहाड़ो ते चङे मुड़ुस जे कुल्हे ते पियो आहे हिन खां पुछो न बाबा त हे तुंहिंजे राज सां केरु जुठ करे वियो आहे हाणे सरदार जो बीठो हुजे ऐं राज मोह पियो आहे ढेर थिए हुजे बि गॾु त ॿुधाए न अहवाल ॼण इन धक में हिन जो चेल इब्राहिम अलैहिस्सलाम टोड़े छॾियो जवाब ॾिनोसि त लक़द अलिमत हाउलाए मा यंतिकून इब्राहिम तोखे ख़बर आहे त हे न ॻाल्हाईंदा आहिनि हे ॻाल्हाईंदा न आहिनि त इब्राहिम अलैहिस्सलाम यार हैफ़ अथव जेके न ॻाल्हाइनि न ॿुधनि न जीव कनि न फोट कनि पंहिंजी मदद न कनि त तव्हांजी मदद कहिड़ी कंदा यार ॿुधणु नथो अचेव हेड़नि जे पोयों लॻायो चइजे हे फिरियल आहे हिनखे सज़ा ॾिबी इब्राहिम अलैहिस्सलाम चयो अलाह तौर मोकल अथव तव्हांजा मालिक हा अलाए केरु जुठ करे वियो अथनि तव्हांखे ॿुधाए बि नथा सघनि मुंहिंजो मालिक आहे मुंहिंजे वार खे हथु लायो त ख़बर पवंदव अकेलो माण्हू सॼी क़ौम खे थो जवाबु ॾे इहा अथव अलाह जी ताक़त इहा अथव तौहीद जी ताक़त तंहिंजे करे मुंहिंजा मुस्लमान भाइरो इहा तौहीद अलाह ताला असांखे क़ुर मजीद में ॾिनी इन तौहीद जो अॻुवाण मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम ख़ातमुन नबीन थियो ऐं असां कलमो पढ़ियो आहे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूलुल्लाह इब्राहिम अलैहिस्सलाम अकेलो जॾहिं पूरी मुशरिक क़ौम जे मुक़ाबले में सीहे जी दीवार थी थो सघे ऐं हो हीअ बि नथा करे सघनि मुस्लमानो तव्हां बि साॻी ताक़त आहियो अल्लाह ताला तव्हांखे इब्राहिम अलैहिस्सलाम जे दीन ते मुहम्मद रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं शरीयत ते क़ुरान जी ताक़त ॾेई हलायो आहे जे पंहिंजा सामान संभालींदो त तव्हां ईअं ई साॻा ताक़तवर आहियो मुशरिक दुनिया सभु जमा थी वञनि तव्हांजो हिकिड़ो वार वांगुरु न करे सघंदा पर अफ़सोस असां चवणो थो पवे त असां राज अहिड़ो भाड़ी थिया आहियूं जो हाणे चवणी उहा असांजे मथां आई त भाड़ियुनि मथां भित कामनि विधी केराए हाणे काम बि असांजे मथां था भित केराइनि तंहिंजे करे वेले ईअं न थियणो आहे ॾाहा थियो इन जे लाइ ज़रूरी आहे त इब्राहिम अलैहिस्सलाम खे इलाही तालीम हुई तव्हांखे रब ताला हीअ पंहिंजे लोह महफूज़ मां क़ुर तालीम पंहिंजो कलाम करे ॾिनई इब्राहिम अलैहिस्सलाम अबुल अंबिया हुयो नबियनि जो अबो मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदुल अंबिया सॼे क़ौम अंबिया जो सरदार
तव्हांखे अहिड़ो नबी मिलियो, तव्हांखे अहिड़ो क़ुरान मिलियो, तव्हांखे अहिड़ो दीन मिलियो। ऐं फरमाई अथव अंतुमुल आलौन इन कुंतुम मुमिनीन। हिन क़ुरान में चई त जे तव्हां मोमिन सचा थींदो त तव्हां मथे ई मथे आहियो, भली मथां जहाज़ काहे उॾनि पर तव्हांखे कुझु न करे सघंदा। पोइ जो असां भाड़ी थियूं त पोइ सफ़ा वया चइबासीं। इन्हनि मुशरिकनि इब्राहिम अलैहिस्सलाम खे नुक़सान पहुचाइण जी कोशिश कई, ॿिया तरीक़ा सभु नाकाम थिया, नेठि हिकिड़ो तरीक़ो लधुनि। चयो छा कयूं? चवनि खे बाहि में साड़ियो। साड़ियोसि, बाहि त साड़ींदसि, साड़ींदसि। हाणे बाहि में विझूंसि कीअं? जवाबदार पाण बाहि में छो वञे? हुननि जे नज़र में जवाबदार आहिनि, पंहिंजी नज़र में त हो जवाबदार न हो। अलाह जे नबी हुयो, अबुल अंबिया हो, हिदायत जो अॻुवाण हो। मुजरिम क़ौम हुनखे जवाबदार पई सम्झे, तंहिंजे करे बाहि में पाण छो वञे? पोइ चवनि था हिकिड़ी जाइ ठाहियो वॾी मथे, ईअं माड़ीअ वांगुरु डिघी, हेठों पोइ हुन में ईअं सम्झो त ट्रालियुनि जूं ट्रालियूं, मदियुनि जूं मदियूं काठी जमा कयो। पोइ हिन काठियुनि खे ॾियो बाहि, जॾहिं मची वञे त पोइ मथां वञी माड़ीअ तो धिको ॾियोसि त वञी विच बाहि में पवे। चऊं ठीकु आहे, ईअं ई कयूं। राज में ऐलान कयो त बाबा जीअं वंगार है, हर को काठियूं आणे त को उठ भरियूं चए, को गॾो भरियूं चए, को कुझु खणी चए, को कुल्हे ते खयूं अचे, जो हीअं थियूं त मुल्क काठियूं थी वयूं। सभु गॾाए उनखे बाहि ॾेई ऐं इब्राहिम अलैहिस्सलाम खे मथे वञी ऐं उछलायूं। जॾहिं बाहि पिया ॿारनि, हर कंहिंखे ख़बर पई, क़ौम जो गोड़ पियो हले, ॻाल्हियूं पियूं हलनि। अॼु ख़ुशीअ में न पिया मापनि त बुतनि जो दुश्मन अॼु सड़ंदो। माण्हुनि खे त ख़बर पई, पर जीतनि जानवरनि खे बि पतो पियो। रिवायात तफ़सीर जे में अचे थो त सांड्रो किरड़ी इन पुछो त ॾे हवाल बाहि छो था ॿारनि? चई त इब्राहिम अलैहिस्सलाम खे साड़ींदा त सांड्रो फूक ॾींदो अथव, तव्हां ॾिठो हूंदो। इन फूकूं ॾियणु शुरू कयूं त बाहि मचे त इब्राहिम सड़े। हाणे सांड्रे जे फूक सां बाहि ॿरंदी? पर पंहिंजी पिरच विञायई, अॼु ताईं लानत पइजी वियसि। जिथे बि सांड्रो ॾिसो त धको हणी मारियोसि, तव्हांखे अलाह ताला वॾो अजुर ॾींदो, फरमायो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। अहिड़ो धको हणोसि संधाए थो जो हिक में कमु पूरो थिएसि, तव्हांजो अजुर पूरो। रिवायत पढ़नि त धक घणा लॻंदा वेंदा त अजुर घटि पो वेंदो। अहिड़ो संधाए थो हिकिड़ो धको हणोसि जंहिंमें सांड्रो किरड़ी घरनि वारी इनखे ख़तमु कयो। सज़ा इब्राहिम अलैहिस्सलाम खलीलुल्लाह जे ख़िलाफ़ दुश्मनीअ में बाहि खे फूक ॾिनी। असर थियो न थियो, पर हिन पंहिंजो किरदारु अदा कयो। जंहिंमें मां हिकिड़ी ॿी ॻाल्हि ॿुधायां त गुनाह में शरीक थियण सां केतिरो हिसो माण्हूअ खे सज़ावार बणाईंदो आहे। हिकिड़ो माण्हू बीठो आहे, अलाह सभिनी खे पनाह ॾे। असां वटि जहालत जा मुज़ाहिरा थींदा आहिनि, माण्हू माण्हुनि खे विढ़ंदा आहिनि। कंहिंखे बंदूक आहे, कंहिंखे कुहाड़ी आहे, कंहिंखे डंडो आहे, विड़े थो ॿिए सां। ओ हीअं जो डंडो ओलारी त ॿिए चयसि आ, ईअं कंदा आहिनि माण्हू ॼट ॿाराड़ीअ में। मज़ो बीठो थो ॾिसे, हिकिड़ो ॿिए खे डंडा थो हणे, हे बीठो थो आ करेसि। इन आ करण सां हुन डंडो हयो, हमराह मोह, हे आ वारो शरीक अथसि खून में। हाणे ॿुधायो त सांड्रो फूक में शरीक आहे की न आहे? हाणे असां दीन इस्लाम जे ख़िलाफ़, क़ुरान जे ख़िलाफ़, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे इज़त ऐं शान जे ख़िलाफ़, हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे ख़त्म नबूवत जे ख़िलाफ़, अल्लाह जे रसूल सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सहाबा जे ख़िलाफ़ माण्हुनि खे ॻाल्हाईंदो ॾिसूं ऐं उन्हनि सां वेठा हथ मिलायूं, कचहरियूं कयूं, संगतियूं रखूं, यारियूं रखूं। सांड्रे जेतिरो ॾोहा की न वधीक ॾोहा? पोइ सांड्रो ॾोही ऐं असां वरी चङा मुड़ुस पटको ॿधी घुमंदा वतंदासीं। अलाह जो गज़ब ऐं ॾमर आयो था। मुसलमानो, मां ॻाल्हि इन खां ॿुधाई मां जो ख़ैर ख़्वाही आहे, हिक हिक मुसलमान खे ॿुधाइण। अलाह असांखे दीन जी गैरत नसीब करे। ज़ाती मामलात में गार गंद ॾियण ते, मेंह खे सोटी हणण में, बने खे कोलर जे लपे हणण में, पाणीअ न छॾण न ॾियण में, कंहिं थोरी घणी ॻाल्हि ते कावड़ियासीं त सालनि जा साल न ॻाल्हाईंदासीं, न ईंदा वेंदासीं, न मिटी माइटी, न भत बिरादरी, सभु ख़तमु। हड़ मरी वञे त न वेंदासीं, हर परड़जी वञनि त मुबारक न ॾींदासीं, छो जो कावड़ आहे असांजी। कावड़ छा थिया? छोरे खे चंबो हुयो। इन ते सालनि जा साल कावड़ियूं थियूं हलनि। ऐं अल्लाह जे रसूल जे दीन जे बाग़ी ऐं बग़ावत वारे सां मुसलमान जॾहिं कावड़ नथो करे त पोइ इहो बेग़ैरत मुसलमान अथव, गैरत वारो न आहे। पोइ बेग़ैरत जॾहिं तव्हांखे न खपे त अलाह खे छो थो खपे? अलाह खे लाचार आहे छा? अञा तव्हांखे बेग़ैरत खपंदा आहिनि त ॿियो न आहे त पंहिंजो लठ बाठे में त कमु ॾींदा न, पर अलाह ताला खे लठ बाठे जी बि ज़रूरत न आहे। वलिल्लाहि जुनूदुस समावाति वल अर्ज़, ज़मीन सभु गॾिजी अलाह जी बाग़ी थिए। रब थो वणे त ज़मीन आसमान मुंहिंजो लश्कर आहे, इन बाग़नि खे सुकीअ में गवाईंदोमांसि जीअं कारून हली वियो। तंहिंजे करे अज़ीज़ असां थोरो
हिम्मत ऐं हौसलो कयूं ऐं पंहिंजो अक़ीदो ठाहियूं, पंहिंजो किरदार ठाहियूं। इन सांड्रे फूक ॾिनी, अॼु ताईं लानत लॻी वियसि। वरी कणची, हे अॼुकल्ह घुमे थी, हे मुंदा कणची जी, कणची एतिरो कारो पखी अथव, ईअं पुछ थोरो टिड़ियल हूंदो अथसि, अक्सर हिन सरनि वारनि ते वेहंदी अथव। इन कणचीअ खे ख़बर पई त इब्राहिम ख़लीलुल्लाह जे लाइ बाहि बारिया मुशरिकनि साड़े निस्ता, हियां पियो सड़ेसि त छा कयां, नबीअ जी मदद कीअं कयां। अल्लाहु अकबर। अफ़सोस असां मुस्लमाननि ते जो भेण सां इन कारड़े पखीअ जे लाइ असां न आहियूं, जो कॾहिं असां बि सोचो त यार दीन जे लाइ असां बि त उथूं। कणची खां ॿियो कुझु बि न पुॼो, भॻी पाणीअ ते, जिथे पाणी हो त मुंहिंजी चुंबड़ी भरे अचे बाहि जे मथां मारी। अबा हे जो 2 एकड़नि में काठियूं पयूं हुजनि, इन्हनि खे ॾियो बाहि, पोइ कणचीअ जे चुंब सां विसंदी। पर जेको हाल पिया नाल, जेको हाल आहे सो हाज़ो। अॼु ताईं तव्हां ॿुधायो त कणची खे कॾहिं बंदूक हई अथव, कॾहिं गुलेलो हयो अथव? इन अल्लाह जे दीन ऐं दीन जे अलम बरदार इब्राहिम अलैहिस्सलाम सां हिकिड़ी पाणीअ जी चुंब विझी वफ़ादारी जो सबूत ॾिनई। अॼु ताईं सच अथव त हिनखे नफ़रत न ईंदी अथव। सुबुह जी निमाज़ महिल अल्लाह शल सभिनी खे उथणु नसीब करे उथी ॾिसंदव त इहा वेही ज़िक्र कंदी अथव असर जो। सो अज़ीज़ो, जेतिरो हथ ऐं वस में हुजेव, नतीजो छा थियो ॻाल्हि ॿुधाए पूरी कयां त इब्राहिम अलैहिस्सलाम खे नेठि हुननि उछलियो। जॾहिं उन माड़ी तां उछलियो त हाणे माड़ी खां किरण में वधि में 2-3 सेकंड लॻंदा। अल्लाह ताला फरमायो जिब्राइल खे, जिब्राइल वञ मुंहिंजे खलील इब्राहिम खे था उछलनि, इन किरण खां अॻु में तो इनखे झोल में वठी हली वेहारेसि। बाहि खे हुकुम कई त या नार कूनी बरदऊं व सलामन अला इब्राहिम, बाहि थधी त थी पर थधी बर्फ जहिड़ी न, बहार जहिड़ी थी, मुंहिंजो खलील इब्राहिम थो चई, अहिड़ो इस्तक़बाल करेसि जो इनखे वठी पंहिंजे झोल में वेहार। इब्राहिम अलैहिस्सलाम आयो, बाहि आसमान सां पई ॻाल्हियूं करे, मुशरिकनि जूं ताड़ियूं वॼी वयूं त वयो वयो वयो, मुनकिर सड़ी वियो। ख़बर तॾहिं पई जो जॾहिं बाहि थधी थी ऐं पंहिंजो हुननि जा हियांव पंहिंजे पर में ठरी विया त इब्राहिम अलैहिस्सलाम ओ बुंड बुंड जे मथां टांडे टांडे जे मथां लताण तो निकिरी हीअ अचे ॿाहिरि। पोइ चई त मां पंहिंजो रुख उन ॾिठो कयां जंहिं ज़मीन आसमान जो मालिक ऐं ख़ालिक आहे, तव्हां मूंखे छा कंदा? त अज़ीज़ान गिरामी, असां वटि अल्लाह ताला इहो दीन ॾिनो आहे, असां वटि एॾी ताक़त आहे, असां वटि एॾी दौलत आहे, असां वटि एॾी अल्लाह ताला जो कुर्ब ऐं वेझड़ाई आहे, पर शर्त इहो आहे त इनखे इस्तेमालु कयो। अज़ीज़ो, बर्फ़ जो गोड़ो पियो आहे, हिते असां गरम पाणी वेठा था पीऊं, हाणे कमु छा आहे त इन बर्फ़ खे ॾिसी पाणी पियूं ठरी वेंदो, इनखे विझूंसि, विझी इस्तेमालु करे पीऊंसि। हिकिड़े माण्हू उञ थो मरे थो, वाह थो वहे, बाबा जॾहिं बुक भरे पीए ते त तुंहिंजे पेट में पाणी पवंदो न, परे खां बीठो पाणी पाणी कर, कुझु न थींदो। असां बि क़ुरान खे चुमी ॾींदासीं, औखी सौखी थींदी त हिकिड़ी अधु वाल कपिड़े जो वठी अचे चोली पाराईंदासीं, वरी के शौक़ी न ॾिसंदो कमर में हेॾे होॾे ॿियो ॾिसंदो त वरी साईं गुलनि वारो आयो त 5 रुपए जो हार खणी विझे, छो त क़ुरान खे तुंहिंजे गुलनि जी ज़रूरत आहे। अल्लाह अकबर। इन जो कर्ज़ हुजे 50 रुपया कंहिं ॾे, रोज़ चए यार माफ़ कजांइ, हाणे कर्ज़ मां नथो ॾेई सघां, 50 रुपए जो हार वठी गुल जो ॻीचे में थो विझाए, छॾी ॾुसि 50 रुपया। पोइ क़ुरान शरीफ़ जो हक़ आहे त असां क़ुरान पढ़ूं, क़ुरान जो हक़ आहे त इन ते अमल कयूं। क़ुरान थो चवे त मासां वफ़ादारी कर त जहन्नम जे बाहि खां ईअं छॾायां जीअं इब्राहिम अलैहिस्सलाम खे अलाह अड़ाऊं बचायो। असां चवंदासीं असां चोलीअ में असांजी पंहिंजो माफ़ी ॾिजाए, बाक़ी ॿियो ख़ैर पढ़ाई ॿियो। सो मुस्लमानो, तव्हांखे अल्लाह ताला बख़्त ऐं सआदत थो नसीब करे ॾे, रब साईं तव्हांखे जन्नत जी टारी थो निवाए ॾे, जो तव्हांजे ॻोठ इलाइक़े में हे मस्जिद ऐं मदरसो थो थिए। मां तव्हांखे इहो अर्ज़ु कंदुसि त दिलि सां, न कंहिं ते एहसान, न कंहिं ते थोरो, न कंहिं ते थधो, ख़ालिसतन अल्लाह जे राज़ी करण जे लाइ ऐं हिन अल्लाह जे क़ुरान जे तालीम खे आम करण जे लाइ ऐं मुस्लमानी खे मज़बूत करण जे लाइ हे क़ुरान मजीद, हिन सां हमदर्दी बि कयो, हिन पंहिंजे मस्जिद ऐं मदरसे खे आबाद बि कयो। आबादी जान ठहण सां न थींदी अथव, आबादी बचन ॾियण सां थींदी अथव, आबादी हमदर्दीअ सां थींदी अथव। ज़ाहिरा त नवां इदारा आहिनि, 1000 मसइला थींदा, 1000 मुश्किलातियूं हूंदियूं, पर तव्हां असां माण्हू पंहिंजे ज़ात जे लाइ त कुहाड़ियूं बंदूकूं खणंदा आहियूं, पर हिन दीन जे लाइ रुगो मज़बूत कदम ऐं सचा 4 अखर ॻाल्हाईंदे त रब सुभाणे ताला, जीअं मां तव्हांखे 2 मिसाल ॾिना तमामु, मुखालफ़त जी फूक, सांड्रे ते अॼु ताईं लानत, 1000 साल गुज़री विया, मुआफ़क़त जी हिकिड़ी चुंब त कणची अॼु ताईं तुंहिंजे लाइ तो असांजे चङियाई ऐं भलाई ऐं इज़त जे नज़र सां ॾिसबी अथई। तंहिंजे करे जेतिरो थी सघई हिन क़ुरान सां, क़ुरान जे मदरसे ऐं इदारे सां तुंहिंजे वफ़ादारी कंदे त की वफ़ा तूने मोहम्मद से तो हम तेरे हैं। शाइर वीचारे चयो आहे, नबी मोहम्मद रसूलुल्लाह सां वफ़ात कंदे त असां त सभु तुंहिंजा, तूं वफ़ादारी कंदे तुंहिंजा आहियूं, पर हे जहान चाहे अल्लाह ताला जे लोह कलम में फ़ैसिला तुंहिंजा लिखंदा।
त तोखे अलाह कामयाबी ॾींदो। तंहिंजे करे हिमत कयूं, हौसलो कयूं, हिन अलाह जे नेमत खे नेमत सम्झूं, अलाह जो शुकुर सम्झूं ऐं पोइ इन खे भरपूर नमूने सां निभायूं। जीअं असांजा बचड़ा सुभाणे क़ुरान जे तालीम सां सैराब थियनि, असां वटि क़ुरान जो आवाज़ अचे। अज़ीज़ो, जिते अतर जी शीशी खोले हींअर रुगो फुहारो ॾे, हे ॾिठा अथव अतर हीअं फूक फूक करे फूक ॾियारींदा आहिनि, सॼे माहौल में ख़ुशबू थी वेंदी। खुलियल माहौल में न हीअं करे फूक ॾियारियूं त सभिनी खे ख़ुशबू ईंदी। मियां हे त अलाह जो क़ुरान आहे। जे हितां हे इंशाअल्लाह हिन जो हुगा उथंदो, अलाह कंदो तव्हांजो सॼो इलाइक़ो हिन जे नूर रहमत ऐं बरकत सां सैराब थींदो। पर वक़्त ऐं मुबारक आहे उन्हनि माण्हुनि जो जेके हिन क़ुरान जे सफ़र में इन जा भरजलू थींदा, हिन जा हामी थींदा, हिन जा दोस्त थींदा, हिन जा वफ़ादार थींदा। अल्लाह ताला जे बारगाह में असां सवाल था कयूं त हे जेका कोशिश थी थिए रब ताला पंहिंजी बारगाह में क़बूल कंदो। अल्लाह वहदहु ला शरीक लहू असांखे हिन क़ुरान शरीफ़ जो मेंबर बणाईंदो। अल्लाह असांखे हिन जे रस्ते में क़बूल कंदो। अल्लाह हिन नए नस्ल खे असां अचड़े ॾाढ़नि वारनि क़ुराननि खे जे न पढ़ियल आहियूं तॾहिं बि हिते वेही क़ुरान जो अखर अखर पढ़ूं। अल्लाह असांखे क़ुरान जो तालिब करे क़बूल कंदो। हिननि बचड़नि खे क़ुरान जो हाफ़िज़ ऐं आलिम कंदो। असांखे हिन जो ख़ादिम ऐं नौकर कंदो, जो असां रुगो दर ते बुहारी झले बीहूं क़ुरान जे दर ते, त क़ुरान शरीफ़ हिते थिए थो। तंहिंजे करे असां हिन जा बुहारीअ वारा नौकर आहियूं। अल्लाह शाला इहो क़बूल करे, तॾहिं बि असांजे लाइ बख़्त ऐं सआदत आहे। रब सुब्हानहू तआला असांखे सिद्क़ ऐं इख़लास सां नवाज़े, रब सुब्हानहू तआला जे रहमत ऐं बरकत सां नवाज़े। अल्लाह ताला हिते इंशाअल्लाह क़ुरान शरीफ़ ऐं नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन शरीयत ऐं सुन्नत जो इदारो क़ाइम थिए। असांजा मुस्लमान नौजवान नंढा वॾा ॿार बच्चा सभु हिन मां सैराब थियनि। अल्लाह सुब्हानहू तआला तव्हांजो असांजो हाल ॾाढो बुरो अथई। तुंहिंजी रहमत जो हिकिड़ो आसरो आहे जंहिंमें असां जीऊं था। अल्लाह ताला असांखे पंहिंजी रहमतुनि सां आबाद कर। रब असां सभिनी ॾाढा उञारा आहियूं, असां ईमान जा उञारा आहियूं। असांखे क़ुरान जे रहमत सां सैराब कर। हुज़ूर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे दीन ऐं शरीयत सुन्नत सां सैराब कर। अल्लाह तूं असांजे पूरनि इलाइक़नि खे क़ुरान सुन्नत ऐं हिदायत वारो कर। जिन खां तूं राज़ी हुजे असांखे उहो रस्तो नसीब फरमा, जिन खां तूं नाराज़ आहे उन्हनि खां बचा जाए। रब सुब्हानहू तआला नबी सोने सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी सुन्नत ख़ादमी ग़ुलामी नसीब फरमा जाए, उन सां वफ़ादारी नसीब फरमा जाए। ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह।